दोस्तों उम्मीद त अवां ख़ुश हूंदव, खैरियत सां हूंदव। अॼु मास्टर मंज़ूर जो एल्बम आहे 43-35 एल्बम नंबर 21। एल्बम तमामु सुठो बहितरीनु एल्बम आहे। अवां जंहिं ॿुधो आहे उनखे ख़बर आहे, बाक़ी नवां दोस्त आहिनि जिन्हनि खे ख़बर एतिरी न आहे। ख़ासि वीडियो बि उन्हनि जे लाइ आहे। ऐं हिन एल्बम में जेको मुंहिंजी पसंदि जो गीत आहे, शायदि अवां जी बि पसंदि जो हूंदो। ॾिसो यार मुंहिंजे जूं कुर्बानियूं, कीअं ॾींहुं तते जो पंधड़ा थो करे। तमामु बहितरीनु गीत आहे, ज़बरदस्त गीत आहे। ऐं इन एल्बम जे बारे में अव्हांखे कुझु चंद घड़ियूं ॿुधाईंदुसि, इनशाला अव्हांखे पसंदि ईंदो। ऐं ज़ुल्फ़कार मंगी जी शाइरी ऐं ज़ुल्फ़कार मंगी जी सिलेक्शन सां ॿधल एल्बम आहे। काफ़ी एल्बम जेके आहिनि मास्टर मंज़ूर जा वहीद सिलेक्शन कया आहिनि, पर हिन एल्बम में ज़ुल्फ़कार मंगी साहब पंहिंजी माना घटिताई न कई आहे। हिन में ईअं सम्झो वधि खां वधि कमु कयो आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब। ऐं हिन एल्बम में सुठा सुठा गीत रिकॉर्ड कया विया आहिनि। ऐं दोस्तनि जा कमेंट्स बि आहिनि आयल, उन्हनि खे शामिलु कयूं। ॻाल्हियूं त काफ़ी हूंदियूं आहिनि, पर वीडियो नंढिड़ो आहे ऐं दोस्त जीअं बोर न थियनि त कम जी ॻाल्हि कई वञे। हाणे हलूं था कमेंट्स जी तरफ़। पहिरियों कमेंट्स भाउ शाबान लिखियो आहे सुपर हिट। नदीम अली लिखियो आहे भाउ वेरी नाइस। वहीद भाई लिखियो आहे वेरी नाइस पिक्चर दिलूं। वॾी महिरबानी वहीद। नदीम अली वॾी महिरबानी भाउ। शाबान भाउ वॾी महिरबानी। उन खां पोइ नदीम अली ॿ कमेंट्स कया आहिनि, वॾी महिरबानी नदीम अली भाउ। उन खां बाद वहीद भाउ लिखियो आहे मास्टर फ़तेह अली। नदीम अली दिलूं मोकिलियो आहिनि, वॾी महिरबानियूं, लख कुर्ब। इनशाला मास्टर फ़तेह अली बि तमामु जल्द रखंदासीं, पर कुझु ॿिया बि दोस्त कमेंट्स कनि जीअं ख़बर पए त 4-5 माण्हू आहिनि शो। ऐं उन खां बाद आहे सैयद आसिफ अली शाह भाउ लिखियो आहे सबसे पहला सॉन्ग मेरा पसंद का है, वॾी महिरबानी। वहीद भाउ लिखियो आहे टोटल सॉन्ग मिक्स में आहिनि। नदीम अली माशाल्लाह लिखियो आहे वॾी महिरबानियूं, लख कुर्ब, लख लाइक दोस्तनि जा, वॾियूं महिरबानियूं। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायां त हिन एल्बम जा मां सम्झां थो त 2 पोज़ आयल आहिनि। ऐं हिन में ब्लैक वॻो आहे, हुन एल्बम में वाइट वॻो आहे मास्टर मंज़ूर खे। ऐं शायदि उहो नेक्स्ट वीडियो में इनशाला उहो पेश कंदासीं। ऐं हाणे हलंदासीं हिन जे गीतनि ॾे त हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि। जेको असुलु कमु आहे वीडियो जो उहो स्टार्ट कयूं था। जो पहिरियों गीत लिखियो आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब लिखियो आहे गुरबत मारे छॾियो आहे। उन खां पोइ आहे, उन खां बाद सागर शाह जी शाइरी आहे। सागर शाह गीत में लिखियो आहे रब मौत ॾे। ऐं उन खां पोइ अनवर मंगी जी शाइरी आहे घर कोन आयो आहे यार। उन खां पोइ आहे ग़ुलाम क़ादिर घायल जी तमामु बहितरीनु शाइरी, जेको पसंदीदा गीत आहे, फेवरेट गीत आहे। गीत जा ॿोल आहिनि ॾिसो यार मुंहिंजे जूं कुर्बानियूं। ऐं उन खां पोइ रियाज़ गुल जी शाइरी आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई होरे या होरे, या होरे न, बसि ईअं ई लिखियलु आहे होरे या होरे। असल में कवर थोरो साफ़ न आहे, सम्झ घटि थी अचे। ऐं उन खां पोइ ॿियो गीत आहे मोहम्मद हुसैन जो गीत आहे तूं सूर ॾे सहण लाइ मां तयारु आहियां। उन खां पोइ सागर शाह जी शाइरी आहे रोवां त कंहिंजे लाइ रोवां। इहो बि तमामु मशहूरु गीत आहे मंज़ूर जो। इहो माना तमामु घणो मशहूरु आहे। माण्हू के आहिनि जेके हिन वक़्तु बि ट्रैक्टरनि में सूज़कियुनि में रिक्शाउनि में ॿुधनि था। उन खां पोइ अब्बास मलाह जी शाइरी आहे परदेस वञे तूं प्यारा। उन खां पोइ आहे सैयद कासिर नवाज़ शाह जी शाइरी आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई मारींजे नथो। ऐं उन खां पोइ आख़िरी गीत आहे ज़ुल्फ़कार मंगी जो गोली मार अहिड़े सोणे खे जेको लिफ्ट न कराए। इहो तमामु मशहूरु गीत आहे। ऐं हिन एल्बम सॼे में ॾिसो न वहीद जी शाइरी ई न आहे। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। को मसइलो आहे, को मसाइल आहे, थी सघंदो आहे को इंसानु आहे का ग़लती कोताही थी वई हुजे, पर ॾिसो न हाणे हिकिड़े शख़्स खे आंदो ई मां आहे त उन में मुंहिंजो हिकिड़ो गीत बि न आहे। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ऐं दोस्तों अव्हांखे वीडियो कीअं लॻो? जे पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, दोस्तनि पंहिंजनि ताईं शेयर कंदा। अहिड़ी इंफॉर्मेशन